السلام عليكم ورحمة الله وبركاته. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. وأشهد أن محمدا عبده ورسوله. يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء. واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا. يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم. ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما. أما بعد فإن خير الكلام كلام الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم. وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. قال الله سبحانه وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإذ أخذ ربك من بني آدم من ظهورهم ذريتهم وأشهدهم على أنفسهم ألست بربكم قالوا بلى شهدنا أن تقولوا يوم القيامة إنا كنا عن هذا غافلين أو تقولوا إنما أشرك آباؤنا من قبل وكنا ذرية من بعدهم أفتهلكنا بما فعل المبطلون. اللهم انفعني بما علمتني وعلمني ما ينفعني وزدني علما. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइयों, असांजे बेहतरीन आलिम दीन
फजीलत शेख मौलाना अब्दुल रहमान हफीज़हुल्लाह जिनका तमाम बुधी रहा हुआ मौजूदा दौर जो सब खां भयानक सब खां खतरनाक फितनो शिरक जो फितनो है। आऊं चाहिए तो अल्लाह ताला जो कुरान ऐ प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरामीन जो रोशनी में शिरक जे खतरनाक फितने जो रद्द पेश करियो पर उनखां पहिरीं हिकड़ी ॻाल्हि तव्हां ॿुधण वारनि दोस्तनि जे ज़हन नशीन कजो हला अॼु तव्हां जमात अहले हदीस जे एक जिम्मेदार स्टेज के सामू अल्लाह ताला जो दीन ॿुधण आया आहियो। आइन मुमकिन है थी सके तो ये हुजे तो सही त हिन खां पहिरीं के तव्हां जे ज़हन ताईं जमात अहले हदीस जे उलमा उन्हनि जे नज़रिए उन्हनि जी फिक्र ऐं उन्हनि जे अक़ीदे जे बारे में केतिरियूं ग़लत फ़हमियूं पैदा कयूं हुजनि ऐं तव्हांजो केतिरियूं ॻाल्हियूं असांजे मुतलिक़ माण्हुनि खां ॿुधियूं हुजनि पर अल्हम्दुलिल्लाह इहा ॻाल्हि आउं दावा सां करियां थो त जमात अहले हदीस जे स्टेज तां तव्हांखे या त अल्लाह जो क़ुरान ॿुधण में ईंदो या इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सही फरामीन अहादीस उहे तव्हांखे ॿुधण जे लाइ मिलंदियूं ऐं यकीनन हर सच्चो मुसलमान इन्हनि ॿिन्ही शयुनि खे यानी अल्लाह जे किताब खे ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे पंहिंजे जीअ में जाइ ॾींदो वरना भी सूरत में अल्लाह रब्बुल इज्जत कुरान करीम के अंदर एक खतरनाक वईद ॿुधाई है उन्हनि माण्हुनि खे जिनके साम्हूं अल्लाह ताला जे कुरान जो आयतूं पढ़ी उन्हनि खे नसीहत कई वञे ऐं पोइ बि उन नसीहत खे क़बूल न कनि उन्हें नसीहत के मुताबिक अमल न कर अल्लाह कुरान में जो फरमाए तो वमन अज़लमु मिम्मन ज़ुकिर बिआयाति रब्बिही सुम्मा अअरज़ अन्हा इन्ना मिनल मुजरिमीन मुंतक़िमून कुरान चवे थो इन खां वॾो ज़ालिम केरु कोन्हे जेको कुरान ॿुधी कुरान जे आयतनि जे रोशनी में दीन ॿुधी वरी उनजो इनकार करे तो अहिड़ो ज़ालिम रब तो फरमाए इन्ना मिनल मुजरिमीन मुंतक़िमून अड़न ज़ालिमन अड़न दुहाइन खां क़यामत के ॾींहुं असां खुद बदलो वठंदासीं तो कुरान मुंहिंजो आहे किताब मुंहिंजो नाज़िल कयल आहे उनखे जेको पुठी ॾींदो उनखे जेको क़बूल न कंदो उनखे जेको जीअ में जाइ न ॾींदो उन कुरान जूं आयतूं ॿुधी जेको पंहिंजे अक़ीदे अमल जी इस्लाह न कंदो उनखां बदलो ऐं रब खुद वठंदुसि। हाणे तव्हां मुंहिंजी ज़िम्मेदारी आहे याद असीं इन दुनिया जे ज़िंदगी में अल्लाह जे कुरान जे रोशनी में कयल नसीहत खे सच्चे वाज़े ऐं खरे दीन खे पंहिंजे दिल सां क़बूल करे वठूं या ॿी सूरत में असां इन ॻाल्हि जे लाइ तयार रहूं त इन शइ जो बदिलो क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला सां ज़रूरु वठूं ऐं रब वटि अल्लाह जी उन सज़ा खे बर्दाश्त करण जी तव्हां में सघ सत न आहे उन्हीं जे करे तव्हां असांखे अल्लाह जे दीन जूं ॻाल्हियूं जेके कुरान पढ़ी ॿुधायूं वेंदियूं हदीसूं पढ़ी ॿुधायूं वेंदियूं उहा दावत तव्हां मूंखे क़बूल करणी इंशाअल्लाह। अज़ीज़ दोस्तो शिरक इंतहाई वॾो कबीरो गुनाह है
तमाम बड़ो गुनाह है जिनको अंदाजो तमाम हदीस से मुबारक में लगाए सको था। इमाम अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छा आऊं तव्हांखे वॾे खां वॾे गुनाह जे बारे में न ॿुधाया। सही बुखारी जी हदीस। सहाबे कराम फरमायो हा अल्लाह के रसूल तव्हां ॿुधायो। पाण फरमाईंदा सब खां वॾो गुनाह इहो आहे अन तुश्रिक बिल्लाहि निद्दन व हुव ख़लक़क। जंहिं रब तोखे पैदा कयो आहे उन अल्लाह जे ज़ात सां मखलूक मां तूं कंहिंखे शरीक कयो। इहो वॾे में वॾो गुनाह आहे। अल्लाह जे रसूल उन खां कोई ॿिए नंबर ते कहिड़ो गुनाह आहे जेको इन खां थोरो नंढो हुजे। गौर सां ॿुधजो। जॾहिं ॿियो गुनाह तव्हां ॿुधंदा न तॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी त शिर्क केॾो वॾो गुनाह आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो इन खां कुछ हल्को नंढो गुनाह इहो आहे अन तक़तुल वलदक खशियत अन यतम माक। तो पंहिंजे पुट खे पंहिंजे नियाणी खे इन खौफ खां मारे छॾी क़त्ल करे छॾी ज़बह करे छॾी। कहिड़े खौफ खां त ही ॿार 2-2.5 साल जो थींदो उन खां पोइ खाधो खाइण शुरू कंदो हिनखे कमाए मूंखे खाराइणो पवंदो। ॿियो हुनजो को जुर्म कोन्हे को हुनजो ॾोह कोन्हे उनजी का ग़लती कोन्हे वॾो को गुनाह कोन कयो अथसि जंहिंजे बदिले में इन मासूम ॿार खे क़त्ल कयो वञे तो सिर्फ़ इन डप खां ॿार खे क़त्ल करी त ही वॾो थींदो हिनखे कमाए खाइणो पवंदो। अल्लाह जे पैगंबर फरमायो हिक तरफ़ माण्हू पंहिंजे पुट खे खाधो खाराइण जे डप खां क़त्ल करे छॾे शिर्क इन खां बि वॾो गुनाह आहे। हाणे तव्हां ॿुधायो जेकॾहिं तव्हां मूंखे न ख़बर पवे मुआशरे में फलाणो माण्हू पंहिंजा पुट उन मारे छॾिया पंहिंजूं नियाणियूं उनखे ज़बह करे छॾियूं सिर्फ़ इन डप खां ते वॾियूं थींदियूं उन्हनि खे कमाए खाराइणो पवंदो। तव्हांखे अल्लाह जे ज़ात जो कसम ॾेई पुछांदो उन माण्हू जे बारे में तव्हां मुंहिंजी सोच ऐं नज़रियो छा हूंदो। पाण चवंदासीं मुआशरे जो वॾो ज़ालिम वॾो बदतरीन वॾो सफ़ाक वॾो ज़ालिम इंसान आहे जेको पंहिंजे बच्चनि खे बि माफ़ कोन थो करे। हाँ अल्लाह के रसूल फरमाए तो मुशरिक इन खां पुछड़ो। मुशरिक इन खां पुछड़ो है। मुशरिक जंहिं रब इनखे पैदा कयो आहे उन अल्लाह जे ज़ात सां ही शिरक करे थो इहो मुशरिक पंहिंजे औलाद खे क़त्ल करण वारे खां बि वॾो गुनाहगार आहे। हाणे तव्हां ॾिसो त इन गुनाह जो रेशो इहो गुनाह तव्हां असांजे मुआशरे में केॾे वॾे मिक़दार में मौजूद आहे ऐं उन्हें के असा गुनाह समझण जे लाइ तयार ही कोन्हे। अल्लाह रब्बुल इज्जत शिरक ते तमाम वॾी अल्लाह खे गैरत अचे थी तमाम घणी गैरत अचे थी रब्बुल आलमीन खे ऐं इहो अल्लाह जो हक़ आहे त अल्लाह रब्बुल इज्जत खे शिरक ते गैरत अचे। जो मिसाल ॾियां तव्हांखे जेकॾहिं तव्हां असां को माण्हू पंहिंजे घरवारी खे चवे पंहिंजे पुटनि खे चवे पंहिंजे बच्चनि खे चवे बाबा दुनिया में हवाले सां तव्हांजो जेके ज़रूरतूं आहिनि उहे आऊं पूरियूं कंदुसि। तव्हांखे ॿिए कंहिंखां घुरण जी ज़रूरत ई कोन्हे ऐं तव्हां हर शइ घर में मुयसर करे छॾियो ऐं तव्हांखे ख़बर पए त तव्हांजी घरवारी पाड़े में पिने पई तव्हांजो पुटु रस्ते ते हलंदड़ माण्हुनि खां घुरे पियो तव्हां मूंखे गैरत ईंदी कोन ईंदी। जॾहिं आऊं मुंहिंजे पुट खे मुंहिंजे औलाद खे मुंहिंजे घरवारी जी हर ज़रूरत पूरी करियां थो मूं हुनखे उहा आफ़र पेशकश ॾेई छॾी आहे पोइ बि पाड़े वारे खां पिने थो घुरे थो उन ते तव्हां मूंखे गैरत अचे थी छा अल्लाह जे ज़ात खे गैरत कोन ईंदी। जंहिं रब्बुल आलमीन फरमायो कान्हा राति जा अंधेरा हुजनि ॾींहं जूं रोशनियूं हुजनि अकेलो हुजे किथे बि हुजे जेकी बि घुरिजे ऐं रब्बुल आलमीन तुंहिंजी ज़रूरत पूरी कंदुसि। पोइ रब इन बाने खे ॾिसे कॾहिं के घर जे आम्हूं साम्हूं झुके पियो कॾहिं के कबर ते पियो आहे कॾहिं के पाण जहिड़े इंसान खां घुरे पियो तो छा अल्लाह जे ज़ात खे गैरत कोन ईंदी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो पाण फरमाईंदा ताजबून मिन गैरत साहिन वो सहाबा जी जमात तव्हांखे हज़रत साद जे गैरत ते ताजुब हैरानगी थिए थी। वल्लाहि अना यरु मिन सादिन अल्लाह जे ज़ात जो कसम मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत साद खां वधीक गैरतमंद आया। वल्लाहु अजयरु मिन्नी ऐं अल्लाह रब्बुल इज्जत मूंखां वधीक गैरतमंद आहे।
जने अल्लाह जो बानो रब्बुल आलमीन के छले रब जे दर के छले रब्बुल आलमीन का घुरण जे बजाय पाण जड़न इंसान जे सामो झुके दो पाण जड़न इंसान का सवाल करे दो पाण जड़न कमजोर इंसान जे सामो पंहिंजो ज़रूरतूं पेश करे दो तो रब्बुल आलमीन के गैरत दे दी छाकाण त ही वो सबक आहे तौहीद जो सबक अल्लाह जे हिकराई जो सबक दीन जा तमाम मसाइल इंसान के दुनिया में सिखाया गया रही तौहीद जो सबक रब्बुल आलमीन आलम अरवाह में रूह के जहान में अल्लाह रब्बुल इज्जत पूरी इंसानियत के सिखाए तो दुनिया के अंदर मोकलियो है रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमाया व इज़ा ख़ज़ रब्बुका मिन बनी आदम मिन ज़ुहूरिहिम ज़ुर्रियतहुम व अशहदहुम अला अनफुसिहिम अलस्तु बिरब्बिकुम रब्बुल आलमीन फरमाया जो जितना रूह अल्लाह के ज़मीन में पैदा करना हुआ क़यामत के दिन ताईं जितना इंसान दुनिया में अचा हुआ समूरन इंसान जे रूहन के रब्बुल आलमीन पंहिंजे साम्हूं पेश कयो ऐं अल्लाह उन्हनि खे पंहिंजो पाण ते गवाह बनायो त ॿियो अलस्तु बिरब्बिकुम छा आऊं तव्हांजो परवरदिगार कोन हूंदो छा आऊं तव्हांजो माबूद आहियां छा आऊं तव्हांजो मुश्किल कुशाद आहियां छा आऊं तव्हांजो ज़रूरतूं पूरियूं करण वारो आहियां रूहन वारे जहान में आलम अरवाह में पूरी दुनिया के इंसान अल्लाह रब्बुल इज्जत सां इहो वाइदो कयो अलस्तु बिरब्बिकुम क़ालू बला शहिदना कुरान तो चवे सभिनी वाइदो कयो रब्बुल आलमीन फरमायो को याद रखियो ये न थिए दुनिया में वञा खां पोइ वरी जॾहिं वापसि क़यामत के ॾींहुं अचो तॾहिं की उज़र ई बहाना पेश करियो अन तक़ूलू यौमल क़यामत इन्ना कुन्ना अन हाज़ा गाफ़िलीन तव्हां वरी क़यामत के ॾींहुं जॾहिं वापसि रब्बुल आलमीन जे बारगाह में अचो तॾहिं जो रब्बुल आलमीन तो सबक़ पढ़ाए रवानो कयो हो पर दुनिया में वियासीं दुनिया में माण्हुनि खे ॾिठो जो पत्थरनि जी इबादत पिया कनि दुनिया में माण्हुनि खे ॾिठो जो वणनि जी इबादत पिया कनि दुनिया में माण्हुनि खे ॾिठो जो क़बरनि जी इबादत पिया कनि असांखे दुआरो सिखायल वाइदो इलाहुल आलमीन विसरी वियो अल्लाह फरमायो क़यामत के ॾींहुं बाना इहो उज़र न थी कजां इन्ना कुन्ना अन हाज़ा गाफ़िलीन औ तक़ूलू इन्नमा अशरका आबाउना मिन क़ब्ल व कुन्ना ज़ुर्रियतम मिन बादिहिम अफतुहलिकुना बिमा फ़अल मुब्तिलून रब फरमाया या बाना क़यामत के ॾींहुं इहो उज़र न थी कजां त इलाहुल आलमीन जे घर में जन्म वरितमि जे पाड़े में पैदा थियुसि जे मुआशरे के अंदर मूं शोरमा पाती तरबियत पाती उन पूरे मुआशरे के उन घर के मूं पंहिंजे वॾनि खे सभिनी खे दुनिया के अंदर शिरक करे ॾिठो कबर परस्ती करे ॾिठो वणनि जी पूजा करे ॾिठो इलाहुल आलमीन उन माहौल जे रंग में रंगी वियसि रब्बुल आलमीन फरमायो न क़यामत के ॾींहुं इहो बहानो कोन हलंदो त मुंहिंजे वॾनि शिरक कयो उनजे करे आउं बि मुशरिक थियसि मुंहिंजा वॾा क़बर परस्त हुआ उनजे करे आउं बि क़बर परस्त थियसि मुंहिंजा वॾा गैरुल्लाह जे नाले ते नज़राना ॾियण वारा हुआ उनजे करे आउं बि मुशरिक थियसि रब्बुल आलमीन फरमायो इहो बहानो तुंहिंजो क़यामत के ॾींहुं कोन हलंदो ऐं पाण त बहानो ई हिन खे बनाए वेठा आहियूं असीं पंहिंजे वॾनि जे दीन ते कायम आहियूं बुज़ुर्गनि खे वॾनि खे असां जीअं ॾिठो आहे उन तरीक़े ते उन रस्ते ते असीं कायम आहियूं अल्लाह फरमाए थो क़यामत के ॾींहुं तुंहिंजो बहानो कोन हलंदो इहो तुंहिंजो उज़र कोन हलंदो त असीं वॾनि जे रस्ते ते हुआसीं वॾा मुशरिक हुआ असीं मुशरिक थी वियासीं रब्बुल आलमीन फरमायो तुंहिंजो उज़र कोन हलंदो ऐं इहो शिरक अल्लाहु अकबर एॾो ख़तरनाक शिरक छा अल्लाह जे ज़ात वठां अल्लाह ताला जे सिफ़ात में अल्लाह ताला जे इख्तियारात में अल्लाह जे मखलूक मां कंहिंखे अल्लाह सां शरीक करणु मिसाल जे तौर ते बीमारियुनि खां शिफ़ा ॾियण वारी ज़ात अल्लाह जी आहे हाणे माण्हू शिफ़ा घुरण जे लाइ कंहिं ॿिए जे दरवाज़े ते हलियो वञे मखलूक जे दर ते हितां फलां बीमारी जी शिफ़ा मिलंदी हितां फलां बीमारी जी शिफ़ा मिलंदी माना मखलूक मां जंहिं माण्हू खां शिफ़ा जे लाइ वियासीं उनखे असां अल्लाह जे बराबरि करे छॾियो औलाद ॾियण अल्लाह जे इख्तियार में आहे रब्बुल आलमीन खे चए अल्लाह जे पैदा कयल मखलूक मां कंहिं वटि औलाद जे लाइ वञो था इहो शिरक आहे यानी उनखे असां अल्लाह जे बराबरि करे छॾियो अल्लाह ताला जे बराबरि करे छॾियो अल्लाहु अकबर दुआऊं घुरण अल्लाह जो हक़ है हाणे अल्लाह खे छॾे ॿिए खां दुआ घुरूं था इन में असां अल्लाह सां दुआ में ॿिए खे शरीक करे छॾियो जानवर अल्लाह जा जेको पैदा कयल आहिनि इहे जानवर अल्लाह रब्बुल आलमीन जे नाले ते ज़बह थींदा असां उन जानवर खे गैरुल्लाह जे नाले ते मशहूर करे छॾियो ही फलाणे जो पालियो ही फलाणे जे नाले ही फलाणे जे नाले कुकड़ ही फलाणे जे नाले कारो
छेड़ो मगर अल्लाह अकबर ये चाहे अल्लाह के जात सा शिर्क जने इंसान ये शिर्क करे तो कोई अल्लाह रब्बुल इज्जत के अरे मुशरिक के तमाम घणी गैरत अंदाजो लगायो शिर्क के जो खतरनाक गुनाह है अल्लाह अकबर मुशरिक केडी वडी गलती करे तो एकड़ी गाल ज़हन में रखो अल्लाह के जात सा शिर्क करने वालो एक बुनियादी नुक्तो इनके ज़हन में रखो अल्लाह के जात सा शिर्क करने वालो हिकड़े रसूल की दावत जो मुनकिर कोने चाहे एक नबी के दावत जो इनकारी कोने वो सभी नबियों के दावत के मुनकिर एक लख का वधीक अल्लाह का रसूल है पैगंबर दुनिया में अल्लाह अकेले के इबादत की दावत कोई आया है जेको मानू अल्लाह के जात का शिर्क करे तो वो अल्लाह के सभी रसूलों के कूड़ो समझो अंदाजा लगायो केड़ो खतरनाक गुनाह है या गाल आओ को जो करिया अल्लाह के कुरान कहिए फरमाए कज़्ज़बत कौम नूह लिल मुरसलीन नूह अलैहिस्सलाम के कौम सभी रसूलन के कूड़ो समझो तमाशा चंगा नहीं नूह अलैहिस्सलाम के कौम के तरफ रसूल के हिकड़ो ही नूह अलैहिस्सलाम आयो हो ना या रसूल का आदम अलैहिस्सलाम हो या रसूल नहीं पोया होया पर अल्लाह ताला फरमाया नूह अलैहिस्सलाम के कौम सभी रसूलन के कूड़ो समझो शैतान को तौहीद की दावत अल्लाह के जात के अकेले के इबादत की दावत सभी रसूलों की गलत दावत है जेको शिर्क करे तो वो अल्लाह के सभी रसूलों के कूड़ो समझो कुरान चलो फरमाए कज़्ज़बत कौम नूह लिल मुरसलीन फिर कुरान जो चले कज़्ज़बत आद लिल मुरसलीन कौम आद सभी रसूलों के कूड़ो समझो फिर कुरान जो चले कज़्ज़बत असहाबुल ऐकत लिल मुरसलीन कौम समूद सभी रसूलों के कूड़ो समझो फिर कुरान चले तो लक़द कज़्ज़बत असहाबुल हिज्र लिल मुरसलीन हिज्र वाले के वाला उन सभी रसूलों के कूड़ो समझो फिर कुरान चले तो कज़्ज़बत समूद लिल मुरसलीन सभी समूदिया सभी रसूलों के अल्लाहु अकबर कौम समूद में शिरक करने सभी रसूलों के कूड़ो समझो छाजे करे अल्लाह के सभी पैगंबरन की दावत हिकड़ी आए कुरान पे चले वाला कदबासना फी कुल्ली उम्मतिन रसूलन अन इब्दुल्लाह वजतनिबु तागूत रब फरमाए हर उम्मत में असा एक रसूल मोकलियो थी ऐं हर रसूल जी दावत हुई अन इब्दुल्लाह वजतनिबु तागूत इबादत सिर्फ अकेले अल्लाह जी करो तागूत के इबादत का पंहिंजो पान खे बचायो शिरक अहिड़ो खतरनाक गुनाह है जो मुशरिक अल्लाह के सभी रसूलन के कूड़ो समझे तो शिरक अहिड़ो खतरनाक गुनाह है जो शिरक करण सां इंसान जे जिंदगी जो समूरियो नेकियूं ज़ाया थी वेंदियूं केड़ा वॾा दुनिया में अमल कंदो हुजे केड़ियूं मुस्लिमों तामीर करण वारो हुजे केतिरा मदरसा ठाहिण वारो हुजे केतिरा फलाई कम करण वारो हुजे दुनिया जो को भी इंसान एतिरियूं नेकियूं करे नथो सघे जेतिरियूं अल्लाह जे रसूलनि वटि नेकियूं हुयूं जेतिरियूं अल्लाह जे पैगंबरनि वटि नेकियूं हुयूं पर रब्बुल आलमीन शिरक जी जॾहिं तंबीह कई तॾहिं रब्बुल आलमीन नबियनि खे छा ख़िताब फरमायो सूरह नाम जे अंदरि रब्बुल आलमीन अल्लाह नबियनि जा नाला वरिता हिकबे जे पोयां लगातार ऐं रब्बुल आलमीन छा फरमायो रब फरमायो वलौ अशरकू लहबित अनहुम मा कानू यअमलून जेकर ही अल्लाह नबी नो अल्लाह जे ज़ात सां शिरक करहा ऐं इन जो नेकियूं ॿुधाया करे छॾियो हलिया पूरी उम्मत जा मुस्लमान गॾिजी हिक रसूल ऐं नबी जेतिरियूं नेकियूं कोन था करे सघनि पर हिते का अल्लाह नबियनि जो ज़िक्र आहे हिकिड़े रसूल जो ज़िक्र कोन्हे रब फरमाए शिरक जो खतरनाक गुनाह है जेकर ही अल्लाह रसूल बि अल्लाह जे ज़ात सां शिरक करहा त इन मामले में ऐं एतिरो गैरत ॿुधाया जो पंहिंजे रसूलनि खे गुमराह कोन करिया ऐं उन्हनि जो नेकियूं ॿुधाया करे छॾिया हाणे सवाल तो पैदा थिए त अल्लाह जा रसूल दुनिया में शिरक मिटाइण जे लाइ ईंदा आहिनि शिरक करण जे लाइ कोन ईंदा आहिनि पर उन जे बावजूद रब्बुल आलमीन नबियनि सां खिताब कयो तव्हां मूंखे सबक सिखाइण जे लाइ त शिरक एॾो खतरनाक गुनाह आहे जेकर शिरक जी मिलावट नबियनि जे नेकियुनि में थी वञे त उन्हनि जूं नेकियूं ज़ाया थी वेंदियूं तव्हांजे नेकियुनि जी कहिड़ी औकात रब्बुल आलमीन क़ुरान करीम में फरमायो वलक़द ऊहिया इलैका वइलल्लज़ीना मिन क़ब्लिका लइन अशरकत लयहबतन्न अमलुका
वलतकूनन्न मिनल खासिरीन। फरमाया मुझे सुना नबी महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह के पंजे पे हुआ साकेरी मोहब्बत है रसूल रहमत निगाह आसमान ना करन तकबरो बदल जी बने आमिर मते करन दा आस जवा होते गरी बने उन महबूब रसूल के रब्बुल आलमीन शिरक के मामले देखिए तो तंबीह फरमाए वाला कर उमरिया इलैका वल्लज़ीना मिन कब्लिका ला इन अशरकता लयहबतन्ना अमलुका वलतकूनन्न मिनल खासिरीन। और मुझे सुना नबी जे कर तुम अल्लाह के साथ से करी हा तो अल्लाह रब्बुल इज्जत तुझू मेरे क्यों गाया करे छया हा तो शिरक अड़े गुनाह जे इंसान जो सब ने क्यों गाया थी वजंतियो समूल में जो इंसान जो तबाह बर्बाद थी वजंतियो रब्बुल आलमीन फरमाए शिरक वो खतरनाक गुनाह है जेकर शिरक कंदे कंदे इंसान जे वफा मौत थी वने शिरक कंदे कंदे इंसान जे वफा मौत थी वने ऐं पंहिंजे जिंदगी में दुनिया जे जिंदगी में शिरक का तौबा न करे शिरक कंदे मरी वियो अल्लाह वटि माफ़ी जा दरवाजा हिन जे लाइ खुलंदा आहिनि। तव्हां क़ुरान जो आयतूं ॿुधो जो इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम शिरक वॾो ज़ुल्म आहे कंहिंसां ज़ुल्म आहे अल्लाह जे ज़ात सां ज़ुल्म कोन्हे अल्लाह त सभिनी खां ॾाढो आहे इहो मुशरिक पंहिंजो पाण सां ज़ुल्म करे थो पंहिंजो पाण सां थो ज़ुल्म करे रब जो क़ुरान थो फरमाए अल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा व मन युशरिक बिल्लाहि फ़क़द इफ़्तरा इस्मन अज़ीमा। रब जो क़ुरान थो फरमाए जे अल्लाह जे ज़ात सां शिरक कयो अल्लाह उनखे कॾहिं माफ़ कोन कंदो ऐं जंहिंखे चाहे रब्बुल आलमीन उन खां सवाइ माफ़ करे छॾे व मन युशरिक बिल्लाहि फ़क़द इफ़्तरा इस्मन अज़ीमा। क़ुरान थो फरमाए जे अल्लाह जे ज़ात सां शिरक कयो उन दुनिया जो वॾे में वॾो कूड़ महे वरितो आहे वॾे में वॾे गुनाह जो मुर्तकब थी वियो। क़ुरान थो फरमाए व मन युशरिक बिल्लाहि फ़क़द ज़ल्ल ज़लालन बईदा जे अल्लाह जे ज़ात सां शिरक कयो वो करे वारी गुनाही में वियो अहिड़ी गुनाही में वियो जिते हिन जे लाइ माफ़ी जा दरवाजा बंद थी विया अहिड़ी गुनाही में वियो जे गुनाही जे करे हिन लाइ जन्नत जा दरवाजा बंद थी विया इन्नहु मन युशरिक बिल्लाहि फ़क़द हरमल्लाहु अलैहिल जन्नह व मअवाहु अन्नार व मा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार। रब जो क़ुरान थो फरमाए जे अल्लाह जे ज़ात सां शिरक कयो ओ मुशरिक जे मथां जन्नत हराम थी वेंदी जहन्नम में जो ठिकाणो हूंदो व मा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार। इन मुशरिक जे लाइ क़यामत जहिड़ी को मददगार कोन हूंदो जिनके दिलासत ते वेठो आहे जिनके आश्रम ते वेठो आहे फलां जो मुरीद आहे या फलां जे हथ ते बैत कई अथम इहो मूंखे क़यामत जहिड़ी छॾाईंदो। रब जो क़ुरान थो फरमाए जे ही मुशरिक इन्हनि जा कूड़ा मबूद अल्लाह जे अज़ाब खे क़यामत जहिड़ी ॾिसंदा इन तबअ अल्लज़ीन तबअू मिन अल्लज़ीन तबअू वराउ अज़ाब व तक़अत बिहिमुल असबाब। जॾहिं शिरक करण वारा ऐं जिन खे शिरक कर शरीक कंदा अल्लाह जे ज़ात सां ये सब ॼणा क़यामत जहिड़ी अल्लाह जे अज़ाब खे ॾिसंदा रब जे अमर खे जहन्नम खे ॾिसंदा इन्हनि जा सभु रिश्ता पाण में टुटी वेंदा। शिरक एॾो ख़तरनाक गुनाह आहे क़ुरान मिसाल ॾिना मुशरिक जे हलाकत जा रब फरमायो मन युशरिक बिल्लाहि फ़क़द ख़र मिन अस्समा अल्लाह फ़क़द मा ख़र मिन अस्समा फ़तख़्तफ़ुहु अत-तैर औ तावी बिहि अर्रीह फ़ी मकानिन सहीक़। रब जो क़ुरान थो फरमाए जे अल्लाह जे ज़ात सां शिरक कयो उन जो मिसाल ईअं आहे जेको एक आसमान जे बुलंदी ते हूंदो आहे तौहीद जे बुनियाद ते तौहीद फितरत जो अक़ीदो आहे हर मुस्लमान जमण जे वक़्त अक़ीदा तौहीद ते फितरत ते हूंदो आहे तौहीद बुलंदी ते पहुचाए जो पर जॾहिं इंसान तौहीद खे छॾे अल्लाह जे ज़ात सां शिरक करे थो क़ुरान फरमाए थो फ़क़द मा ख़र मिन अस्समा इहो माण्हू जहिड़ो आसमान तां हेठि किरी पियो। मुशरिक अहिड़ी ख़ुदकशी करे थो जो दुनिया जो को माण्हू अहिड़ी ख़ुदकशी कोन थो करे को रसो खणी कंध में ॿधी पाण खे वण सां लटकाईंदो को 4 मंज़िल 10 मंज़िल 15 मंज़िल तां हेठि टिपरे छलांग लॻाए ख़ुदकशी कंदो पर रब थो फरमाए मुशरिक जी ख़ुदकशी अहिड़ी आहे मुशरिक अल्लाह जे ख़ास सां शिरक करे अहिड़ी तो ख़ुदकशी करे जेतोणीकि हिन पंहिंजो पाण खे आसमाननि तां उछलायो फ़तख़्तफ़ुहु अत-तैर को हिनखे शिकारी पखी खणी वञनि था अल्लाह ते तशबीह ॾिनी आहे हिननि ज़ालिमनि खे शिकारी पखियुनि सां जे इंसान शिरक में पवंदो आहे तो केतिरा शिकारी हिन जे मथां शिकार कंदा हिकिड़ो चवंदो मुनाज ॿियो चवंदो मुंहिंजे बाबत हिकिड़ो चवंदो मूंखे न
नजराना दे जो चोंदो मुके नजराना दे केतरन शिकारियन जे घर चली वेंदो या तो फरमाए एड़ी गुमराही में नहीं करंदो जे गुमराही में ही पहचान खापे जेते जन्नत हराम थी वेंदी जहन्नम लाज़िम थी वेंदो अंदाजो लगायो शिरक केड़ो वडो गुनाह है रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ॿुधायो पंहिंजे औलाद खे मारण खां वधीक शिरक वडो गुनाह है पंहिंजे नियाणियुनि खे क़त्ल करण खां शिरक वडो गुनाह है अल्लाह जे रसूल सब खां पहिरीं अय्युब बे अकबर में शिरक के बयान करे तो पान फरमायो अन तक़्तुल गलत खशियत अन यकाम माका पंहिंजे ॿारनि खे इन गप खां क़त्ल करे जॾहिं न सुभाणे तबाही खाराइणो पवंदो अरे ज़ालिम इंसान खां मुशरिक वॾो ज़ालिम आहे छाकाणि त हीअ अल्लाह जे ज़ात सां रब्बुल आलमीन जे ज़ात सां गैर अल्लाह जे शरीक करे थो ओ मुस्लमान मतान समझंदो हुजे साईं आऊं के गैर मुस्लिम जे कब्र ते कोन थो वञा आऊं के बेदीन जे कब्र ते कोन थो वञा आऊं अल्लाह जे वलियन जे कब्र जो पुजारी आऊं अल्लाह जे बुज़ुर्गन जे दरन ते हाज़िरियूं भरण वारो आऊं अल्लाह जे बुज़ुर्गन जे दरन ते नज़ारा पेश करण वारो उसने नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो लानतुल्लाहि अलल यहूद वन नसारा इत्तखज़ू क़ुबूर अंबियाइहिम मसाजिदा प्यारे पैगंबर फरमाए यहूदन ते अल्लाह की लानत हुजे और ईसाईयन ते अल्लाह की लानत हुजे जे अल्लाह के नबियन जे कब्रन ते सजदा कया है खोजो सही बुखारी इमाम अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सहाबा किराम फरमाइंदा अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुलायो था क़यामत के दिहाड़े अल्लाह रब्बुल इज्जत के सुनाही सुनने नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सतराउन रब्बकुम कमा तराउन हाज़ल कमर लैलतल बदर अल्लाह के रसूल फरमाए तवा क़यामत के दिहाड़े अल्लाह रब्बुल इज्जत के सुनाओ इन सुनाओ जे चंद के सो गया जे चंद की ज़ियारत दुनिया का सब मानो गंगा कार सगोने ला तुफान फी रुजतिही अल्लाह के इसम में अहले ईमान के कार सगोने होगी पूरी दुनिया का मोमिन सब जा सब जन्नती अल्लाह रब्बुल इज्जत के दीदार करना रब्बुल आलमीन की ज़ियारत करना रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वो उन टाइम ते ऐलान थींदो जेको जंगी इबादत कंदो हो वो उन्हनि जे पोइ आने अल्लाह के रसूल फरमायो शरीफ जा पुजारी शरीफ सां गॾु जहन्नम में दाख़िल थींदा बुतन जा पुजारी पंहिंजे बुतन सां गॾु जहन्नम में दाख़िल थींदा रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन खां सवाइ जिन जंहिंखे इलाह बनायो हूंदो उहे उन्हनि पंहिंजे इलाहनि सां जहन्नम जे ॿाहिरि दाख़िल थींदा बाक़ी कुछ यहूदी बचंदा कुछ ईसाई बचंदा अल्लाह रब्बुल इज्जत उन्हनि खां पुछंदो इहो ख़बर तव्हां खे बि ठाहियो इलाहुल आलमीन असीं त हज़रत उज़ैर जी इबादत कंदा हुआसीं ओ मुस्लमान तो हिन ग़लतफ़हमी में मुब्तला आहीं आउं अल्लाह जे नेक वलियन जी इबादत करियां थो आउं अल्लाह जे नेक वलियन जी आस्थाननि ते हाज़िरियूं भरियां थो आउं अल्लाह जे नेक वलियन जे कब्रनि ते वञी करे नज़राना ॾियां थो सुने नबी फरमायो क़यामत के ॾींहुं यहूदियन खां पुछो वेंदो तव्हां कंहिंजी इबादत कंदा हुयो तो हज़रत उज़ैर जी इबादत कंदा हुआ थो ईसाई मैदान माशर न हूंदा जो ख़बर तव्हां कंहिंजी इबादत कंदा हुयो तो इलाहुल आलमीन हज़रत ईसा जी इबादत कंदा हुआ थो मूंखे ॿुधायो ईसा अलैहिस्सलाम खां वॾी वॾी ऐं बुज़ुर्ग जी क़ब्र तव्हांजे सिंध में तव्हांजे पाकिस्तान में तव्हांजे पूरे मुल्क में आहे हज़रत उज़ैर खां वॾी जी क़ब्र दुनिया जे अंदरि मूंखे ॾेखारियो करणु चाहे कि यहूदी आहिनि ईसाई आहिनि हज़रत उज़ैर जा इबादत करण वारा हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी इबादत करण वारा रब्बुल आलमीन फरमाईंदो को तव्हांखे छा थो घुरिजे चवंदा इलाहुल आलमीन असीं त उञायल आहियूं असां उञायल खे पाणी पिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो करे जहन्नम हिननि खे ॾेखारियो वेंदो पाणी जे सूरत में इशारो थींदो त ईसा में पाणी नज़र पियो अचे सभ जा सभ भॼंदा ईसा अलैहिस्सलाम जा पुजारी हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जा पुजारी वही त नबियनि जा पुजारी आहिनि सिधा जहन्नम जे ॿाहिरि वञी करंदा अल्लाह तौहीद जे मामले में जो गैरतमंद आहे भले को नबी जो पुजारी छो न हुजे या वली जो पुजारी छो न हुजे रब्बुल आलमीन उन्हनि सभिनी मुशरिकनि जे लाइ जहन्नम तयार कयो आहे इन्नल्लाह ला यग़फ़िरु अन युशरक बिही व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा व मन युशरिक बिल्लाहि फ़क़द ज़ल्ल ज़लालन बईदा या बड़े वाली गुमराही इख्तियार करे जहन्नम जे बाहि जे अंदरि मुशरिकनि खे उछलायो वेंदो जहन्नम उन्हनि जे लाइ हराम उन्हनि जो नेकियूं सब ज़ाया ऐं तबाह रब्बुल आलमीन
दीन काने की मुशरिक दी कबूल कोन थो करे ओ मुसलमानों पंहिंजी अक़ीदनि जी इस्लाह करियो अॼु दुनिया में केतिरा माण्हू क़बर परस्ती में मुब्तला अल्लाह जे रसूल फरमायो क़बरनि ते सजदो करण वारनि ते लानत भले उहे के नबी जे क़बर ते सजदो करण वारा छो न हुजनि अंदाज़ो लगायो जॾहिं नबी जे क़बर ते सजदो करण वारे ते हिकु नबी मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लानत मोकिले तो ॿियनि वलियनि जे क़बरनि ते सजदनि जी गुंजाइश आहे का गुंजाइश ये नज़राना क़बरनि ते ये मेला क़बरनि ते ये आस्थाननि ते अल्लाहु अकबर ऐं वरी इत्तिफ़ाक़ सां असांखे चयो वेंदो आहे साईं तव्हां अल्लाह जे वलियनि जा गुस्ताख़ आहियो तव्हां अल्लाह जे वलियनि खे कोन था मञो वो अल्लाह जे ज़ात जो कसम खणी चवां थो अल्लाह जे वलियनि जो असुल एहतराम इज़त तव्हांखे आलिम हदीस मुवाहिदीन ॾेखारी तव्हां जहिड़ो गुस्ताख़ वलियनि जो केरु वलियनि जे आस्थाननि ते वञी शराब तव्हां पियो ज़िना तव्हां कयो चोरियूं तव्हां कयो क़त्ल ऐं खूनरेज़ियूं तव्हां कयो ऐं अल्लाहु अकबर हर क़िस्म जी फटकारी घुछड़ाई हर अल्लाहु अकबर आस्थाने ते तव्हां वञी कयो था बेपर्दा औरतनि खे वठी बुराई जा अॾा खोलियो था मूंखे ॿुधायो तव्हां वलियनि जो एहतराम पिया करियो या असीं त चऊं था ज़िंदा त जंहिंजे शर खां हुई कोन था बचनि पर मुर्दनि खे त पंहिंजे शर खां बचायो इधर मुर्दा है ना वफात करे रहा है ना तवाजे बतौर अल्लाह जा नेक काना है ना और नेक कानन जे कबरन के पंहिंजे गुनाहन जे शर खां बचायो असांजे ज़िले बदीन जे अंदर ये ताबो को मेरो लॻो आहे साईं समझो यकीन करियो हिकिड़ो कत्ल थियो वो कत्ल कीअं थियो अल्लाह रहम फरमाए हिकिड़ी बदकारी का थियो बदकारी का थियो मूंखे ॿुधायो असां चऊं था जेकॾहिं नेक इंसाननि जे क़बरनि ते वञो था त उन्हनि जे लाइ वञी अल्लाह खां दुआ घुरो क़बर ते वञो क़ब्रिस्ताननि में वञो पर इबरत करण जे लाइ ऐं इन्हनि आस्थाननि ते न क़बर उहा हुजे कच्ची क़बर जिते माण्हू वञे त इबरत कराए त सुभाणे मुंहिंजो घर बि अहिड़ो हूंदो पर जेकॾहिं वञे ई अहिड़े आस्थाने ते जो चवे त मूं वारे घर मां त अॼु निकिरी हिन में अची वञा मुंहिंजे घर खां त ई सुठो ठहियल ही तो इबरत की जाए कौन थी इबरत की जाए ना अल्लाह का बानो इन कब्र परस्ती के शिरक था अल्लाह के प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोके कुरान रोके अल्लाह अकबर अंदाज़ो लगायो अरे सामने माशरे के अंदर केड़े बड़े पैमाने पे ये शिरक मौजूद है मानो चंदा सही सभनी के गैब जो इल्म अल्लाह जब नेक बना है गैब जो इल्म जानन था अल्लाह के बुजुर्गन के गैब जो इल्म है अल्लाह अकबर मुसलमान ये सब नजरिया तो कने पढ़ाया गया तुझे ज़हन में बिहार हुआ जरे तो अल्लाह जो कुरान पढ़ी जगह कुरान पढ़ी है अल्लाह अकबर कुरान के समझी है यकीन जानो तो तमाम असा अल्लाह रहम फरमाए एवं गंदन अकीदत के अंदर मुतवई को सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह के नबी हो ना कुरान में अल्लाह ने जिक्र फरमाया है अल्लाह जो नबी है यकीन करो माकोड़ी जो अकीदो रसूल माकोड़ी केडो दिमाग है केडी जसामत केतरी नंढी है के यूनिवर्सिटी में पढ़ी कोने के कॉलेज में के मदरसे में के मुफ्ती जो कोर्स कोन कयो पर उन नंढी माकोड़ी जो अकीदो हजरत सुलेमान अलैहिस्सलाम के बारे में छाए इन नंढी माकोड़ी का यो अकीदो सिखो जे माकोड़ी यो अकीदो के माकोड़ी के बुधायो कीड़ियन के बुधायो अल्लाह के उन कीड़ी जो यो अकीदो एडो तो पसंद आयो एतरो तो पसंद आयो जो बाद में कुरान करीम जे सूरत जो नालो ही नमल कीड़ी रखियो हां कीड़ी रखियो वो कीड़ी छाती चले जन कीड़ियन के अल्लाह अकबर قالت نملة يا أيها النمل ادخلوا مساكنكم لا يهتمنكم سليمان وجنوده وهم لا يشعرون وكيري حضرت سليمان عليه السلام भाई लश्कर जो रखे हजरत सुलेमान अलैहिस्सलाम का इंसान बगद जिन्न बगद पक्षी बगद सफरन में अल्लाह अकबर सुलेमान अलैहिस्सलाम का जो लश्कर जो रखे उदखुलू मसाकिनकुम ये पेरन में दाखिल थी वञो ला यहतिमन्नकुम सुलेमान व जरूदुहु व हम ला यशउरून तीन थिए जो सुलेमान जो लश्कर दवा के लगाए छरिन उनके खबर ही न पवे तो सांगे पेड़े केतियूं कीड़ियूं अची वयूं आहिनि सुलेमान अलैहिस्सलाम के पंहिंजे पेर हेठां अचण वारी कीड़ी जो इल्म कोन्हे हिते बि चए थो भई वञनि बुज़ुर्गनि
का कीदो सुबूदा जो कुरान में जिक्र कयो हजरत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो ला इलाहा हुदहुदा अम कान मिनल गायबीन हुदहुद पक्षी के रागो मुखे नजर को दोजे लगे तो गायब थी रहा है यानी गायब थियण वाली शय हजरत सुलेमान के नजर को नहीं दी हुई जे तुम्हें देखो पक्षी छोड़ा हुजे ते तो भोगन कायमन रुजुमिन के नंदा से नजर अचंदा सुलेमान अलैहिस्सलाम जे तो मालिया ला अल हुदहुद अम कान मिनल गायबीन हुदहुद पक्षी के रागो मुखे नजर को दोजे जना हुदहुद आयो वापस मुझे बगैर इजाजत के रहा है लाओ अक्जुमन्नहु अनाबन शदीदा अमुन के सख्त सजा दे औला असमान्नहु या फरमा करे जलीन औला याबियन्नी बिसुल्तान मुबीन या तो पत्रो उधर कहीं मोट अजे को माफ करे जनिया जने पकी हुदुद वापस आयो सुलेमान अलैहिस्सलाम से देखना के दावे हुए जुमन लगो हक तो बेवालम तो हित में ही और यूनिवर्सिटी में पढ़े इंजीनियर डॉक्टर अल्लाहु अकबर मदरसे में पढ़ने वाला मुफ्ती मदरसे में पढ़ने वाला शागिर्द आलिम इगले पकी गाजी दोस्त को तौहीद को पकी चले तो हक तो बेवालम तो हित में ही और सुलेमान अलैहिस्सलाम आज तो मुझे एडी खबर कही है जंदी तो कई खबर कोने ही पकी को वहाबी हो ये सुलेमान अलैहिस्सलाम ने खामोश दी गाल गई सिद्धो नजरिया की दो पेश करो सुलेमान गायब जो इल्म तो के कोने अब एडी खबर करी आयो या जो इल्म से मुखे आए तो के उन गाल जो इल्म कोने या शय का के भण में के कोन हुई जैसे जो खबर करी आयो हो तो पकी या जमीन के मिट्टी में दफन थे कोन हुई और पूरी रियासत हुई पूरी बादशाही हुई हिगरी औरत बादशाही पे करे हो तो करे दो औरत बादशाही पे करे मानो सिद्ध की इबादत करना मुझे गैरत की भाई मुझे वापस आना हजरत सुलेमान के उठाया अल्लाह के जमीन पे अल्लाह के साथ साथ शिरक दे दिए मानो रब के चले सिद्ध की इबादत करता और मुसलमान तमाम के करे गैरत आई अल्लाह के तौहीद दे पक्षन के तेरी गैरत आए वो तो उतन वापस बोलते हजरत सुलेमान अलैहिस्सलाम की शिकायत लगाई पूरी रियासत से खत्म कराए छाई पूरा पर को उड़ा कराए छाई वो तो पक्षी का अल्लाह के जमीन पे अल्लाह रब्बुल इज्जत का सिवाय के बेगी इबादत कौन दी पक्षन जो की जो आयत नबी गैर को था जानन नबियन के खबर को ने पूरी रियासत जमीन पे मौजूद पूरी बादशाह जमीन पे मौजूद सुलेमान अलैहिस्सलाम के हुजूर के तो तमाम के खबर को ने माकोड़ी करे दी सुलेमान के पैरों के हिस्सा देगा अल्लाह अकबर पूरी माजम जोरन के सुलेमान के खबर को ने वो तमाम का गैब की दावा करेगा इन पीर बुजुर्गन जी इन पीर का पूछो तो दाढ़ी में वार खड़ाई यो गैब को ने तुझे मुखरे में वार खड़ाई यो गैब को ने तू ना गैब के दावेदार असी का हाजिर जो तो का पूछूंगा जाहिर जो तो का पूछूंगा तुझे जिस्म के वार के कुरान बुलाए अल्लाह यालमु मन फिस समावाति वल अर्दि ला इलाहा इल्लल्लाह और जमीन में आसमान में बोला सुनना तो ऐलान करे चले आसमान में जमीन में अल्लाह का सवाल को गैब हो जाए बीओ को दुनिया वालों अल्लाह का सवाल को बोले वलिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द अल्लाह की आसमान में जमीन में बादशाही आए यखलुकु मा यशा जिनकी बादशाही आए उनकी मर्जी आए जेकी पैदा करे उनके मर्जी का सवाल के जी मर्जी को हल्दी जो रब ने चाहे ही के दिए नहीं चले रब ने चाहे ही के पुट नहीं चले जिनकी बादशाही आए आसमान जमीन में उनके मर्जी का है शेर पैदा किए दो उन अल्लाह के मर्जी का सवाल कुछ पैदा कर दी दो या बोले मैं यशाओ इनासा वो या बोले मैं यशाओ ज़ुकूर और ज़मीन हम ज़ुबान हुआ इनासा वो या बोले मैं यशाओ अकीमा रब जो कुरान को फरमाए जब चाहे उनके धीर अता फरमाए जब चाहे उनके पुत्र अता फरमाए जब चाहे उनके धीर पुत्र जब चाहे उनके औलाद करे चले भले वो अल्लाह जो नबी छोड़ हुए रब्बुल आलमीन उनके औलाद करे दुनिया के सबक सिखाए और नबियन के हक में कान के औलाद दिए कोने हमारे कुरान में इब्राहिम अलैहिस्सलाम जो दुआ नजर को वजन रब अली मिल्लतुल ज़ुरियतन तय्यबा इन्नका समीउ दुआ उन जावतों के पुत्र अता फरमाए बड़ो दीवाया औलाद को ने नबी अलैहिस्सलाम देते हुए रब या तदनी फरदा वन खैरुल वारिसीन ओ मुझे मौला मुझे अकेले न छजे ए रब वफादार सके अलैहिस्सलाम अल्लाह के कामू तुम चाहते हैं बुजुर्ग दुनिया के औलाद लिया इधर कुरान के नबी अलैहिस्सलाम पढ़ के औलाद को बोले अल्लाह के सामने
जो कमजोरियों तो जिक्र करे, रब्बुल आलमीन के सामो पंहिंजो मोहताजो तो जिक्र करे, रब्बुल आलमीन के सामो पंहिंजी बेवसी तो जिक्र करे। रब इन्नी वहनल अम्रु मिन्नी वस्तअल अर्रास शैबा वलम अकुन बिदुआए रब्बी शकिया। इलाहुल आलमीन हदियना बिसादो जिस्म ते नजर विझा दो त हडियूं कमजोर थी वयूं, वारनि ते नजर विझा दो त मथे लावा आख़िर में अच्छा थींदा आहिनि, उहे बि सफ़ेद थी विया आहिनि। ओ मुंहिंजा मालिक इन उमिरि में पंहिंजे बाने ज़करिया खे अकेलो न छॾिजांइ, फिरा कदरनी फौता वअंत खैरुल वारिसीन, तूं भलो वारिस ॾियण वारो ऐं मूंखे वारिस अता फरमाए। जब फरमायो ज़करिया फिर मुंहिंजी उमिरि में तोखे औलाद ॾियूं था, ओ जिते औलाद ॾियण जो दावा थियल पियो, फलाणी जॻह तां औलाद मिले थो, उते 80 साल जे पुराणनि खे वठी वञो। ज़करिया अलैहिस्सलाम जी उमिरि एॾी वॾी, इब्राहिम अलैहिस्सलाम जी उमिरि एॾी वॾी, यंग नौजवान शादी जे साए खां कोड़ा वठी वञो आस्थाननि ते, 80 साल जे कोड़नि खे वठी वञो। मुजाफर बि ॾिसंदे चवंदो हिनखे अस्पताल में वञी दाख़िल करायो, हिते छो वठी आया आहियो, हिनखे औलाद कोन थींदो। औलाद ॾियण वारी रब जी ज़ात आहे, जंहिं इब्राहिम अलैहिस्सलाम खे ज़करिया अलैहिस्सलाम खे कोड़ जे उमिरि में औलाद अता फरमायो। तौहीद खे सम्झी वठ, अक़ीदे खे दुरुस्त कर, शिरक करे त हीअ ख़ुदकशी आहे जेको आसमान तां पाण खे उछलाइण जे बराबर आहे। हदी हद कोन ईंदी, हलाकत तबाही यकीनी हूंदी। क़ुरान तो फरमाए थो अन्नमा खर मिन समा, अल्लाह जे ज़ात सां शिरक करण वारो अहिड़ी तो ख़ुदकशी करे जहिड़ो पंहिंजे पाण खे आसमाननि तां हेठि उछलायो आहे। मुसलमान तुंहिंजो अक़ीदो इन कारे भाॻे ते, तुंहिंजो अक़ीदो इन तारीख़ ते, जंहिं तावीज़ जे अंदरि जंहिं कपिड़े में भेजल आहे उहो मेल जे करे कपिड़ो तब्दील थी वियो, कारो थी वियो। अल्लाह अकबर को सम्झो इहो तावीज़ मूंखे हलाए पियो। अल्लाह जे रसूल फरमायो मन ताल्लक़ तमीमतन फ़क़द अशरका, जंहिं अल्लाह जे ज़ात सां जंहिं तावीज़ ॿधो उन अल्लाह जे ज़ात सां शिरक कयो। छो उहो सम्झंदो आहे त आउं हलां ॿिनि जे करे पियो, जेको दुनिया में 5 कदम खणा पियो हिन जे करे। वरी चवंदासीं न त चवंदो साईं न न न मुंहिंजो इन ते अक़ीदो ई कोन्हे, ठीकु आहे पोइ टोड़ियूं था, हमरा रुअण हारको थी साईं पोइ आउं मरी वेंदुसि, महिरबानी करे हिनखे न टोड़जो। ख़बर पई न हिनजो अक़ीदो कंहिं ते। अहलुल हदीसो तव्हां वॾा ख़ुश नसीब आहियो, यकीन करियो नंढड़ा ॿार पैदा थींदा आहिनि हॉस्पिटल में, नंढनि ॿारनि जा जेके ॿार आहिनि उन्हनि में ईंदा आहियूं, ॿार पहिरीं ॾींहुं पैदा थियो, ही माइक मुशरिक आहे, उन पहिरीं ॾींहुं उन ॿार में तावीज़ ॿधी छॾियो। केतिरो ज़ुल्म आहे पंहिंजे औलाद सां, केतिरो ज़ुल्म आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाहु अकबर, जेको तावीज़ ॿधे थो उहो अल्लाह जे ज़ात सां शिरक आहे, छो त पंहिंजा मामलात उन तावीज़ जे हवाले करे। ऐं इहो ई शिरक त इन क़िस्म जे शिरक खां असां पंहिंजो पाण खे बचायूं, क़ब्र परस्ती जे शिरक खां बचायूं, अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए खां घुरण खां बचायूं। ही जानवर आहिनि न, अरे ॾिसो था कंहिंजे बगल में अछो कुकड़, कंहिंजे बगल में कारो कुकड़, कंहिंजे कुल्हे ते अल्लाहु अकबर कारो बकड़, कंहिंजे पियो नज़रानो पेश करणु। उहो अल्लाह जा बना तोखां पुछां थो इन्हनि जानवरनि खे पैदा कंहिं कयो? अल्लाह कयो आहे न। जंहिं ज़मीन ते रहनि था कंहिं पैदा कई आहे? अल्लाह कई आहे। इहे जेको रिज़्क़ रोज़ी खाइनि था उहे कंहिं पैदा कयो? अल्लाह पैदा कयो आहे। पोइ ज़बह करण जे टाइम ते गैरुल्लाह जे नाले ते इन जो मिसाल ये कि तुमका मैं ठाइए उन्होंने खर्च करी उनके तैयार करे जने और ते वरे ढुकी अचे पूरा पैसा देने जो टाइम हो जाए तने पियो चले तने जो धनी आओ या तुमको नहीं तो जने ही तो जुर्म है। अल्लाह यही गाल सुनिया तो इहो भी जुर्म है। जंहिंखे मुंह पैदा कयो, जंहिंजे रिस्क जो मुंह इस्तेमाल कयो, जंहिंखे सब कुछ मुंह करायो तो उनके अल्लाह का सवाइ गैरुल्लाह जे नाले ते ज़बह तो करी। इंसान तुझे न शिरक जे नौ सबका ये जानवर भी बची न सकिया, जानवर भी बची न सकिया, वरना ये जानवर सही जिंदगी करे तावीज़ कौन बदला, ये जानवर सही जिंदगी करे औलाद के वास्ते आस्ताने पे हाजिरी कौन दा करी। पर इंसान जंहिंजे अल्लाह ने जानवर के ताबे कयो है, इन मुशरिक जे शिरक जे नौसत खां ये जानवर भी महफूज कोन्हे, जेके हकीकतन मुवहिद आहिनि, तौहीद परस्त अल्लाह के रसूल अच्छा फरमाया इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। मुझे जीअण, मुझे मरण, मुझे नमाज, मुझे तमाम कुर्बानियों ऐं नज़राना जेके आहिनि उहे अकेले अल्लाह जे लाइ।
अकेले अल्लाह जरा है जरा इन किस्म का शिरक करो अल्लाह छातो फरमाए तो मुशरिक ला जन्नत हराम मुशरिक जरा जहन्नम वाजिब मुशरिक जो सब नेकियों जाया ऐं तबाह मुशरिक ई हलाक थींदो जे आसमान ता का शय करे जमीन ते रेज़ा रेज़ा थी वने तबाह बर्बाद थी वने शिरक इंसान जे ई तबाह ऐं बर्बाद कंदो आहे रब्बुल आलमीन आखिर में ये अल्फाज कुरान में नेठी ये बताया इन्नल लज़ीना कफरू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन फी नार जहन्नम खालिदीन फीहा उलाइका हुम शर्रुल बरिया ये मुशरिक दुनिया जी समूरी मखलूक का पुछड़ो है इन खंजीरन सा सुवरन सा हराम जानवरन सा कुत्तन सा बिल्लन सा मुशरिक बदतर छो ही पंजे रब सा बेवफाई करे थो कमी अल्लाह जा गुण को दो आए औलाद अल्लाह दे से नालो रखे पीर बख्श हैं अल्लाह इनके औलाद दे द औलाद जो नालो नाली में पीर बख्श पीर जो दिनल अल्लाह अकबर ये गुण बिन जा गाए जो ऐ मोमिन मुवहिद हमेशा हर शय में गुण अल्लाह जा गाए तो ऐसा जो पानी जो लोग घुट पींदो ना मानी जो लोग गया पंजे मुंह में विझंदो चंदो अल्हम्दुलिल्लाह तमाम तारीफ अल्लाह रब्बुल इज्जत की जात के लाया है दोस्तों पे अकीदन की इस्लाह करो उलमाए कराम मौजूद हैं इंशाअल्लाह इल्मी खिताब थींदा वरी आखिर में या गाल जरूर कंदुस तो तमाजे सामू अल्लाह के कुरान और हदीस रसूल के रोशनी में तमाके सब नसीहतों कई वीडियो रब कुरान में फरमायो उन का वडो जालिम कोने जो कुरान के बुधी मोह मोड़े वने एरन दोहारिन जालिमन मुजरमन का क़यामत के लिए आऊं बदरो वठनस तमाजी खुश नसीबी सादत ये है तो दुनिया के अंदर पे अकीदत की इस्लाह करो कुरान हदीस वाली दावत के कबूल करो या तमाम सारी दुनिया या आखिरत की कामयाबी अल्लाह ताला अमल की तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।